पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तो, अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिठो त हिकु हाणे सिकू जेको आहे बकी बीह रहियो आहे जाबर जे मथां, त इन्ही जेको आहे अगवा कयो आहे गुलनार माई खे। अहिड़े हिसाब सां हाणे सिकू जी ख़बर सॼी जाबर खे त हुई, उन अॻे ॿुधाए छॾियो हसीना बेगम खे त रुंडे खे चओ इन खे कंट्रोल करे, मुंहिंजे कंट्रोल मां ई निकिरी चुको आहे। अहिड़े हिसाब सां हसीना सिधी ॻाल्हि कई त रुंडे कंट्रोल अगरि न कयो त पोइ सिकू खे तूं रस्ते तां हटाए। बिल्कुलु दोस्तो ईअं ई थींदो, जाबर पंहिंजे सौट खे मारण जी पूरी कोशिशि कंदो, छो त हू हाणे सिधो सौ चाकर खान जो साथ ॾेई रहियो आहे ऐं पंहिंजे सौट जे ख़िलाफ़ु थी बीह रहियो आहे। ऐं इन शइ जो सांवल ऐं चाकर ॿई फ़ाइदो वठंदा, ख़ासि करे चाकर खान खे ख़बर आहे त हिन खे कंट्रोल कयां, हिन खां हाल सॼो वठां, मुंहिंजो सॼो कमु ओके थी वेंदो ऐं सॼी जेका मुंहिंजा दुश्मन हुया उहा सॼी ख़बर पइजी वेंदी। इन खां पहिरियां सभु ॻाल्हियूं ॿुधाए सिकू, उन खां पहिरियां ई कोशिशि कंदा जाबर वारा इन खे पूरो करण जी कोशिशि कंदा सिकू खे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।